अस्सलाम वालेकुम दोस्तों, ज़बरदस्त धमाकेदार तकरार ड्रामे जी अचण वारी किस्त जी ऐं ॿी जेकी सुभाणे किस्त थींदी उन जी भी तव्हांखे अपडेट ॾींदा हलूं। दोस्तों तव्हांखे इहो ई ॿुधाईंदासीं तकरार ड्रामे में नवाब खान आख़िर कहिड़ी किस्त में प्यालो करे वेंदो ऐं उन जहाँ ते सिजावल जे मुक़ाबले में शेर अली यको हलंदो रहंदो। शेर अली तव्हांखे ख़बर आहे अची चुको आहे, ड्रामे में जो सीन हली रहा हैं। दोस्तों इन वीडियो के आखिर ताईं ॾिसंदा जीअं तव्हांखे सॼी कहानी सम्झ में अचे ऐं थी सके तो शायद खुशो व्लॉग यूट्यूब चैनल के भी ज़रूर सब्सक्राइब कंदा, असांजे पेज के भी फॉलो लाइक शेयर ज़रूर कंदा। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं जेका किस्त हाणे ईंदी शेर अली ऐं नवाब खान तव्हां ॾिसंदो त नेठ हिकु ॿ किस्तनि में तंग थी करे शेर अली सां मिलंदो ऐं कमज़ोर बणिजी ऐं कोशिशि कंदो त शेर अली सां दोस्ती जो हथ वधायां ऐं इहो शेर अली भी सम्झी ईंदो ही जेको आहे वॾो हिकु शातिर माण्हू आहे नवाब खान, ऐं शेर अली भी उन हिसाब सां कोई चांहि पाणी पुछंदो। ऐं ॿी ॻाल्हि इहा त शेर अली ख़बर आहे मुंहिंजी पंहिंजी ताक़त जी भी ऐं उनजा दोस्तनि जी भी, लेकिन सिजावल खान के निपटाइण जे लाइ हू फ़िलहाल नवाब खान सां मुहाॾो न अटकाईंदो। शेर अली जीअं सोचींदो त नवाब खान सां अटकाईंदुमि त सिजावल ऐं नवाब खान हिकु थी वेंदा। इन खां बहितर आहे त फ़िलहाल मां जेको आहे सिजावल सां मुहाॾो अटकाए वठां, इन खे निपटाए वठां, हिकु पासे करे वठां, पोइ शेर अली चवंदो त मां जेको आहे नवाब खान सां मुहाॾो अटकायां। थी सघे दोस्तों अॻिते हली राइटर मूसा ऐं मीर वारनि जा भी सीन लिखे शेर अली सां, फ़िलहाल त अञा अहिड़ा जा सीन आॾो न आया आहिनि, अॻिते हली कहिड़ी ख़बर आहे इहे सीन अची वञनि साम्हूं। दोस्तों असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं वरी तव्हां सां नेक्स्ट वीडियो में। शायद खुशो व्लॉग यूट्यूब चैनल के सब्सक्राइब करणु न विसारींदा। खुदा हाफ़िज़।